जी नाज़रीन, असीं हिन वक्त मौजूद आहियूं मेरापुर सैलाबाद रोड ते, जिथे मुगल ऐं जेको आहे सो ऐं कंबो बिरादरी पारां पंहिंजी ज़रई ज़मीन जे जेके सर्वे नंबर उन्हनि में हेर फेर करे ऐं कूड़ियूं रजिस्टरियूं ठाहींदड़नि ख़िलाफ़ एहतजाज करे रही आहे ऐं हुननि जो इहो चवणु आहे त असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि जो छा चवणु आहे। नासिर मलक, नासिर भट्टी, ज़ुल्फ़कार भट्टी ऐं बिरादर आहिनि, उन्हनि जा 2 आहिनि जेको आहे सो उहे असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त जेको आहे सो असां तव्हांजी ज़मीन ते कब्ज़ो कंदासीं, तव्हांखे मारींदासीं, तव्हां हीअ ज़मीन छॾे हलिया वञो। इन जा मूं वटि काग़ज़ आहिनि, पंहिंजो मुंहिंजो 425 सर्वे नंबर आहे जंहिंखे माना हो, ऐं गॾु मूंसां हाजी ईसो आहे जंहिंजी 417 सर्वे नंबर आहे। ॿिन्हिनि ते कब्ज़ो करणु चाहिनि था, असांखे इन जूं धमकियूं ॾिनियूं अथनि मोतमार। इन जो असां आला इख़्तियारात खे ऐं सिंध जे वज़ीर आला खे अर्ज़ु था कयूं, अपील था कयूं, बिलावल भुट्टो साहिब खे अपील था कयूं त अहिड़ा माफ़िया ग्रुपनि खे जेको आहे सो उन्हनि खे जेको आहे सो कानून जे हथकड़ीअ में आंदो वञे, शिकंजे में जेको आहे सो सोढ़ो कयो वञे, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। 4-5 माण्हू कल आया, जंहिंमें फ़खर ज़मान भट्टी एडवोकेट पाण खे सॾाए थो, आमिर भट्टी, निसार भट्टी ऐं ज़ुल्फ़कार भट्टी। इन्हनि 4 माण्हुनि अची असांखे धमकी ॾिनियूं। इन्हनि चयो असां लाइ कूड़ियूं रजिस्ट्रियूं को कमु न आहे, असांजो कमु ई इहो आहे, तव्हां चुप करे ज़मीन तां हलिया वञो, न त असां तव्हांखे खणाए छॾींदासीं, तव्हांखे ख़बर बि न पवंदी। असां वॾनि कानूनदाननि ऐं आला हुकाम खां इहो अर्ज़ु था कयूं त असांखे पंहिंजी हक़ी शइ ते जेको आहे सो हक़ ॾिनो वञे ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ु जल्द सां जल्द कार्रवाई। हीअ असांजी बनी पंहिंजी आहे ऐं सर्वे नंबर आहे माना जे 424 सां जो नंबर आहे ऐं जेको रिकॉर्ड ते माना रखियलु आहे। हे असांजे नंबर खे गुम करणु चाहिनि था ऐं असांखे माना धमकी थो ॾिए पियो ऐं असां चए थो जे तव्हांजे 2 ॾींहं त हीअं कंदुसि, हूअं कंदुसि, तोखे मां खणाए छॾींदुसि, हीअं कंदोमांइ। ऐं असांखे जेको आहे सो जेको वज़ीर आला खे जे इंसाफ़ सां खे ॾिनो वञे ऐं हिननि खे जेको आहे पंहिंजे को कानून जे कटड़े में जेको माना जे कोचियो वञे ऐं हे असांखे चवंदा तव्हां जेको हितो पंहिंजी ज़मीन छॾे हलिया वञो, असां पंहिंजी मिल्कियत न छॾींदासीं, जेको मरी वेंदासीं न छॾींदासीं। 425 नंबर द्वार पप्पू जो आहे ऐं उन सां गॾु जेको आहे असांजो 417 असांजो मोहम्मद ईसे जो आहे। हे जेको ॿिया कब्ज़े ग्रुप चाहिनि था कब्ज़ो करण जे लाइ, असां हिननि लाइ को इंसाफ़ कयो वञे असांजे लाइ। फ़खर ज़मान भट्टी सेठ पप्पू जा हारी आहियूं। असां 50 साल खां वठी हिते हारपो कंदा आहियूं। असांजा वॾा बि हारपो करे विया आहिनि ऐं सेठ पप्पूअ जी बनी आहे, जे भरिसां हाजी ईसे कंबो जी बनी आहे ऐं हिते माफ़िया ग्रुप अचनि था, असांखे धमकाए था माना भॼी वञो, हितां ज़मीन छॾे हलिया वञो, असांखे हिननि खां तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, हिन माफ़िया ग्रुप खे गिरफ़्तार कयो वञे। जी नाज़रीन, तव्हां हिननि जा व्यूज़ ॿुधा। हिननि हुकूमत खां हिन शइ जी अपील कई आहे त जेके कब्ज़ा माफ़िया असांखे धमकियूं ॾेई आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे जेकी असांजी हक़ी ज़मीन आहे उन ते जेको नाजाइज़ कब्ज़ो ऐं जेके कूड़ियूं रजिस्ट्रियूं ठाहियूं आहिनि उन्हनि खे रद्द करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अशरफ अली सां गॾु मोहम्मद सलीम, धरती TV न्यूज़, मेरापुर।